अस्सलाम वालेकुम। वज़ीर आज़म पाकिस्तान कल्ह क़ौमी ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ ऐं तहक़ीक़ जे हवाले सां हिकिड़ी मीटिंग कई आहे जेका 29/6/2026 ते थी। अॼु 30 जून 2026 आहे। उन जे बारे में पाण डिस्कस कंदासीं, जंहिंमें ज़रई कर्ज़नि बाबति प्रोग्राम बाबति आगाही मुहिम या ई ज़रख़ेज़ वग़ैरह ज़रख़ेज़ जे प्रोग्राम जे बाबति मतिलबु कुझु फ़ैसिला थिया आहिनि, उन ते बि डिस्कस कंदासीं। पर सभिनी खां पहिरियां हिकिड़ी मुज़म्मत कयूं था। तव्हां कमेंट में लाज़मी मुज़म्मत कजो, मुज़म्मत लिखिजो। उन खां अलावा तव्हांजा जेके सुवाल हुजनि लाज़मी कमेंट्स में लिखिजो। उन खां अलावा वीडियो शेयर कंदो त हीअ आबादकारनि जे हक़नि जी ॻाल्हि बि आहे। अॼु हिकिड़े आबादकार सां मतिलबु मसइलो थियो आहे त सुभाणे असां सिंध जे सभिनी आबादकारनि सां इहे मसइला थी सघनि था। ईअं न थियणु थिए। ख़ुशि इख़लाक़ी सां जेकॾहिं सुठे तरीक़े सां ऐं केरु मुज़ाहिरो करे थो, पुरअमन तरीक़े सां मुज़ाहिरो करे थो, त उहो हुनजो जमहूरी हक़ु आहे। त आबादकारनि पाणी जी खोट जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो कयो आहे, उते 40 ॼणनि ते FIR कटी वई आहे। इहो हिकिड़ो ग़लति अमल आहे, इहो हिकिड़ो ग़लति ट्रेंड थो वञे, इहो रिवाजु ग़लति थो पइजी वञे। त जेकॾहिं अॼु असां उन्हनि 40 आबादकारनि जे लाइ ख़ामोश वेंदासीं, सुभाणे असांजे घर घर में इहे मसइला थींदा। ईअं न थियणु घुरिजे। हुकूमत खे बि सोचणु घुरिजे त छो जो आबादकारनि जा तमामु वॾा ख़र्च आहिनि ऐं ॿिज खां वेंदे पोखी मतिलबु जी शुरूआति खां वेंदे ॿनी जी तयारी खां वेंदे जॾहिं हार्वेस्ट थींदो आहे, आबादकार हज़ारनि वॾनि मसइलनि खे जेको आहे मुंहुं ॾींदो आहे। त इहो तव्हां लाज़मी शेयर कजो हिन वीडियो खे। मुज़म्मत वारी वीडियो आहे। पोइ पाण हिन जेके वज़ीर आज़म जा फ़ैसिला उन्हनि ते पाण डिस्कस कयूं था। हाणे ज़रई शोबे में एपेक्स फोरम क़ाइमु करणु मतिलबु हिकिड़ो माना इहो फ़ैसिलो थियो आहे त ज़रई शोबे में एपेक्स फोरम, इन जो मतिलबु आहे त हिकिड़ी हाई प्रोफाइल मतिलबु हिकिड़ो मतिलबु कमेटी ठाहींदा, फोरम ठाहींदा, जंहिंमें सभई सूबा हूंदा, एग्रीकल्चर जा माहिर हूंदा, फिनांस जा माहिर हूंदा, उन खां अलावा सेक्रेटरीज़ हूंदा या मतिलबु CM हूंदो या हाई प्रोफाइल माण्हू हूंदा जेके बि ज़राअत में मसइला आहिनि, ॿिज जो मसइलो आहे, फर्टिलाइज़र जो मसइलो आहे, या जेकॾहिं मिसाल वैल्यू चेन एडिशन जो मसइलो आहे, उन खां अलावा अघनि जो मसइलो आहे, ग़ैर मयारी शयुनि जो मसइलो आहे, उन ते हिकिड़ी कमेटी ठाहींदा। उन जे हवाले सां उन ते पॉलिसी जोड़ींदा ऐं ज़राअत में कहिड़ा सुधार अची सघनि था, ज़राअत में कहिड़ी नवाण अची सघे थी, उन हवाले सां डिस्कस कया आहिनि, फ़ैसिला थींदा। माना इहा वज़ीर आज़म ऐलान कयो आहे। ॿियो आहे त एग्रीकल्चर इनोवेशन एंड ग्रोथ प्लान। हाणे ज़राअत में कहिड़ी नवाण जिदत अचे, ज़राअत में कहिड़े तरीक़े सां मतिलबु जेको आहे असां मॉडर्न टेक्नोलॉजी ते, मॉडर्न जेको आहे फार्मिंग टेक्नोलॉजी ते असां कमु करे सघूं था ऐं कीअं प्रोडक्शन वधाए सघूं था, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते इहो बि फ़ैसिलो थियो आहे, इन्हनि ते डिस्कस थियो आहे। ज़रख़ेज़ी ज़रई कर्ज़नि बाबति आगाही आहे। ज़रख़ेज़ी ज़रई कर्ज़नि बाबति मतिलबु हाणे सूबनि खे हू जेका बि बजट में आयो आहे, मतिलबु ज़राअत जे हवाले सां क़ौमी बजट में, उन हवाले सां मतिलबु हू हिकिड़ो कमेटी ठाहींदा या हुते मीटिंग कंदा, जंहिंमें आबादकारनि खे ज़रई कर्ज़ कहिड़े तरीक़े सां आसान तरीक़े सां ॾिनो वञे, उनखे डिजिटल कंदा। ज़रख़ेज़ी जो मतिलबु आहे त इहो प्योर जेको आहे 100% डिजिटल तरीक़े हूंदो। मोबाइल एप्लीकेशन हूंदी या मोबाइल जे ज़रिए तव्हां जेको बि हूंदो पंहिंजे मोबाइल तां पंहिंजो डॉक्यूमेंट्स वग़ैरह सबमिट कराए सघो था ऐं डिजिटल तरीक़े सां हूंदो। मतिलबु तव्हांखे जेको आहे कंहिं ऑफिस या किथे माना वञण जी ज़रूरत कोन पवंदी। इहो हिकिड़ो ज़रख़ेज़ी प्रोग्राम आहे, मतिलबु उन जी आगाही मुहिम। त आबादकारनि खे को वर्कशॉप कराईंदा, की कॉन्फ्रेंस कराईंदा, सोशल मीडिया ते एडवर्टाइज़ कराईंदा त ज़रख़ेज़ ई छा आहे, इन में तव्हां कीअं फार्म अप्लाई करे सघो था, इन जे बारे में आगाही मुहिम हूंदी। मतिलबु इन ते बि करोड़े अरबे रुपया ख़र्च थींदा। उन खां पोइ जेको आहे आबादकारनि ते ॼाण पुॼाईंदा त ज़रख़ेज़ी छा आहे, ऐं जीअं इन जे बारे में वधीक इंफॉर्मेशन ईंदी असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। AI एप्लीकेशन ठाहींदा। एप्लीकेशन में छा हूंदो, अहिड़ी हिकिड़ी एप्लीकेशन ठाहींदा जंहिंमें तव्हांखे मतिलबु ॿुधाईंदा त तव्हां जेको आहे तव्हां पंहिंजे मिसाल फ़सुलनि में बीमारियुनि जे हवाले सां को फ़ोटो अपलोड कंदो या का सुवाल लिखंदो, त उहे तव्हांखे जवाबु ॾींदा। बिल्कुलु हिकिड़ी डिजिटल एप्लीकेशन हूंदी जेका तव्हांजे मोबाइल ते हूंदी। तव्हां मोबाइल ते पंहिंजे कंहिं बि फ़सुल जी तस्वीर कढंदो, कंहिं बि ॿिज जी तस्वीर कढंदो, त उहा मुकमिल तव्हांखे जेको आहे जानकारी या तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदी। इन खां अलावा हिकिड़ो फ़ैसिलो थियो ओलाइव वैल्यू चेन। हाणे ओलाइव खे सिंधी में छा चवंदा आहिनि, तव्हां इहो ॿुधाइजो, असां बि तव्हांखे तसदीक करे ॿुधाईंदासीं त इनखे ओलाइव खे छा चवंदा आहिनि। सिंपल आहे, आम हिकिड़ो फ्रूट आहे,
उन जो तेल जेको आहे तमामु क़ीमती आहे, उनजो फ्रूट तमामु क़ीमती आहे ऐं ओलाइव जे वैल्यू चेन उनखे माना ॿाहिरें मुल्क खां आणे हिते एडाप्टेशन या हिते जेको आहे उन्हनि जी प्रोडक्शन कीअं वधाइजे, कहिड़नि ज़िलनि में लॻाइजे, इहे बि माना मुख़्तलिफ़ सूबनि सां मुशावरत सां उन जा प्रोजेक्ट्स ॾिना वेंदा ऐं उनखे एक्सपोर्ट ऐं पंहिंजे पाकिस्तान में कीअं सही नमूने सां इस्तेमालु करे, छो जो इन जो तेल महांगो हूंदो आहे, इन में प्रॉफिट तमामु ज़्यादा हूंदो, उन ते हूंदो। ठीकु आहे, उनजी प्रोडक्शन, एक्सपोर्ट, वैल्यू चेन, मॉडर्न टेक्नोलॉजी, इन्हनि बाबति इहे फ़ैसिला थिया आहिनि। सो वीडियो तव्हांखे पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा कयो। ऐं हीअ जेको आहे हिन में जेके वधीक अॻिते फ़ैसिला थींदा, सिंध गवर्नमेंट कंदी या पंजाब कंदी या वफ़ाक़ कंदी, उन जे बारे में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ज़रई कर्ज़नि जे हवाले सां असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त माना हिकिड़ो प्रोग्राम सेटअप जीअं ठहंदो, महीने में ठहे, 15 ॾींहंनि में ठहे, 2 महीननि में ठहे, उहो तव्हांखे वरी असां आगाही ॾींदासीं। तव्हां जेको आहे हाणे पंहिंजा फार्म जमा करायो ऐं तव्हांखे केतिरो कर्ज़ु केतिरी मतिलबु ज़मीन ते मिली सघे थो, तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट्स हुजनि, इहे असां तव्हांखे सभु ॿुधाईंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच, तव्हां सपोर्ट कयो था ऐं असांखे हिमत मिले थी, इन करे असां तव्हांखे जेके बि फ़ैसिला गवर्नमेंट जा ईंदा आहिनि उन्हनि ते रिव्यू हिकिड़ो पाण कंदा आहियूं, जीअं तव्हांखे आसान तरीक़े सां सम्झाए सघूं। थैंक यू सो मच।